माण्हू चवंदा आहिनि हे त ईअं चवंदा रहंदा आहिनि पैसो ॾाढो ज़रूरी आहे, हाँ, लेकिन अंत समय इहो अनुभव थींदो आहे कि हलियो त कुझु बि कोन, अरे कम बि न आयो। करोड़े रुपया अगरि कोई ख़र्च करे त मौत खां थोड़ी बचंदो, बीमारीअ खां बची थो सघे, मृत्यु त अवश्यम भावी आहे, अटल आहे। पोइ अहसासु थींदो आहे, पोइ पछताइणो पए, हाणे जागो भाई। असां ईअं नथा चऊं पंहिंजो पैसो असां वटि जमा कयो, तव्हांजो पैसो तव्हां वटि हुजे, सुठे कम में लॻायो, पर जेको प्रेम पैसे सां अथव उहो प्रभुअ सां कयो। चओ हरे राम। पैसा त घुरो ई कोन था असां तव्हां खां, तव्हांजा पैसा तव्हांखे मुबारक। हा, सुठो लॻेव, अञा पैसो वधे, समृद्धि अचे, कंहिं ते दया कयो, करुणा कयो, जीवन ते दया कयो, ग़रीबनि ते दया कयो, जिते तव्हांजो हृदय थे उते शुभ कर्म में लॻायो, लेकिन मोह त मोहन सां रखो, आसक्ति त अविनाशी सां रखो, प्रेम त प्रभुअ सां कयो।